अस्सलाम वालेकुम दोस्तों रिसेंटली जेके एग्ज़ाम या स्कॉलरशिप जूं टेस्ट असांजे शागिर्दनि ॾिनियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त टू जो इस्तेमालु आयो हो, पर बदकिस्मती सां असांखे टू जे इस्तेमाल जी ख़बर कोन हुई ऐं उहे सुवाल असांजा रहिजी विया। त दोस्तों ओड़ी हवाले सां अॼु मां तव्हांखे टू जो इस्तेमालु सेखारींदुसि। त इन जो मतिलबु आहे त टू खे रिमूव कीअं कजे। दोस्तों हिते टे सेंटेंस आहिनि, हिकिड़ो ॿ टे। हिते बि ॾिसो टू पियो आहे ऐं जॾहिं त हिते बि ॾिसो टू पियो आहे ऐं जॾहिं त हिते ॾिसो हिते बि टू पियो आहे। हाणे पहिरियों जुमिलो आहे ही इज़ टू बिज़ी टू हेल्प यू, यानी ही एतिरो मसरूफ़ आहे जो तुंहिंजी मदद करे नथो सघे। ॿिए जुमिले जो मतिलबु आहे दिस चाइल्ड इज़ टू लिटिल टू वॉक, यानी ही ॿारड़ो एतिरो त नंढो आहे जो ही हली नथो सघे। टियों जुमिलो आहे शी वॉज़ टू बैड लक, यानी इन्हें जी एतिरी त बैड लक आहे टू विन द प्राइज़, जो ही प्राइज़ कटे न सघियो। हाणे दोस्तों असां टू खे रिमूव बि कंदासीं ऐं जॾहिं त ॿियो जुमिलो लिखंदासीं उन जो मतिलबु ऐं हिन जो मतिलबु साॻियो हूंदो। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं तव्हां टू खे रिमूव कंदो तॾहिं पहिरें जुमिले में, यानी ही हिकिड़ो जुमिलो आहे, जॾहिं इन टू खे रिमूव कंदो तॾहिं ही ॿ जुमिला थींदा। पहिरें जुमिले में टू जी जॻह ते सो दैट ईंदो ऐं जॾहिं त ॿियो जुमिलो ईंदो उते पहिरें जुमिले जे हिसाब किताब सां जेकॾहिं ही प्रेज़ेंट जो आहे त हिते ईंदो कैन नॉट, जेकॾहिं ही मिसाल तौर ही पास्ट जो आहे त हिते ईंदो कुड नॉट। हिते ॾिसो ही इज़ लॻो पियो आहे, ही प्रेज़ेंट जो आहे त हिते ईंदो कैन नॉट। मां तव्हांखे ॿुधायां थो, ॾिसजो ही ॾिसो ही इज़ सो, हिते ॾिसो असां सो लॻायो आहे, ही इज़ सो बिज़ी, ही इज़ सो बिज़ी। हिते ॾिसो असां लॻायो आहे टू जी जॻह ते सो दैट, हिते लॻायूं पिया असां दैट। ही इज़ सो बिज़ी दैट ही कैन नॉट हेल्प यू। त दोस्तों इन टू खे असां रिमूव कयो ऐं जॾहिं त हिन जो जुमिलो छा थियो, ही इज़ सो बिज़ी, यानी ही एतिरो त मसरूफ़ आहे दैट ही कैन नॉट हेल्प यू, त ही तुंहिंजी मदद करे नथो सघे। ॿियो जुमिलो आहे दिस चाइल्ड इज़ टू लिटिल टू वॉक, यानी ही ॿारड़ो एतिरो त नंढो आहे जो ही हली नथो सघे। हाणे इन टू खे रिमूव कंदासीं असां ऐं जॾहिं त ॿियो जुमिलो जेको लिखंदासीं उन जो मतिलबु ऐं हिन जुमिले जो मतिलबु साॻियो ई हुजे। ठीकु आहे, असां लिखंदासीं दिस चाइल्ड इज़ सो, छा लॻायो असां टू जी जॻह ते सो लिटिल LITT, दिस चाइल्ड इज़ सो लिटिल। दोस्तों हिते जुमिलो हिकिड़ो थी वियो। ठीकु आहे, मां तव्हांखे चयो न जॾहिं असां टू खे रिमूव कंदासीं तॾहिं इन जा ॿ जुमिला थींदा। दिस चाइल्ड इज़ सो लिटिल, यानी ही ॿारड़ो एतिरो त नंढो आहे दैट ही प्रेज़ेंट जो आहे त हिते कैन नॉट ईंदो दैट चाइल्ड। त दोस्तों हिन चाइल्ड जे लाइ त असां प्रोनाउन लॻायो आहे इट। इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो त जेके बि कॉमन जेंडर्स आहिनि, कॉमन जेंडर मां मुराद डॉक्टर, टीचर एंड बेबी, चाइल्ड, त हिन ॿारड़े में असांखे ख़बर न पई पए त ॿारड़ो ही चाइल्ड छोकिरी आहे या छोकिरो आहे। ॿारड़ो तोड़े ॿारड़ीअ ॿिन्ही जे लाइ लॻाए सघिजे थो। उन लाइ ही हिकिड़ो छा आहे कॉमन जेंडर ऐं कॉमन जेंडर जे लाइ असां प्रोनाउन कहिड़ो लॻायो इट कैन नॉट, छा जुमिलो आहे हिते वॉक, बोर्ड थोरो नंढो आहे। ठीकु आहे, हाणे हिन जो मतिलबु थियो दिस चाइल्ड इज़ सो लिटिल दैट इट कैन नॉट वॉक, ही ॿारड़ो एतिरो त नंढो आहे जो ही हली नथो सघे। दोस्तों लास्ट सेंटेंस आहे ऐं ही पास्ट जो आहे। हिते ॾिसो हिते इज़ आहे, इज़ प्रेज़ेंट, हिते बि इज़ आहे प्रेज़ेंट, हिते ही शी वॉज टू बैड लक टू विन द प्राइज़। इन जो छा थींदो, शी वॉज़ सो टू जी जॻह ते छा ईंदो, शी वॉज़ सो बैड लक, शी वॉज़ सो बैड लक दैट शी could not win the prize। ही एतिरी त बदकिस्मत हुई, शी वॉज टू बैड लक टू विन द प्राइज़, यानी ही एतिरी त बदकिस्मत हुई जो प्राइज़ कटे न सघी। तो इन जो असां टू खे रिमूव कयो आहे, शी वॉज सो बैड लक दैट शी कुड नॉट विन द प्राइज़, यानी ही एतिरी त बदकिस्मत हुई जो ही प्राइज़ कटे न सघी। त दोस्तों जेकॾहिं तव्हांखे इहा वीडियो सुठी लॻी आहे त प्लीज़ वीडियो खे शेयर ऐं लाइक करणु न विसारिजो ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो त प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब बि कजो। मिलूं था कंहिं ॿी वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ इजाज़त।